सही शिकारपुर आया हो विजिट करण बरसात खां पोइ छा सूरत हाल ॾिठी अथव? तमामु चङो असांखे उन टाइम में ॾिठो ध्यानु पोइ उन खां बुरो हाल सॼी राति ॿुधाए थो जाॻिया पाणी घटि आहे कल्ह कीअं मां पुछां कीअं ॿार पाणी हिमत कई अथऊं हिमत आहे हिन में इम्तियाज़ साहिब जी हिमत 6000 रुपया हुआ सभु अला जे पासे उन पाणी थी आहे सॼी पर हिमत हेॾे थी आहे। ओवरऑल ज़िले में साईं छा सूरत हाल बीठी आहे ॿराड़ियुनि में जेको आहे? अञा ताईं पाणीअ जो बचाव आहे नुक़सानु जेको थियो अॻे जेतिरो थींदो अॻे उन अञा बचत आहे। साईं डी साहब तव्हां सॼे ज़िले जी विज़िट बि कई आहे काल्ह गड़ियासी ने रुक बि विया छा सूरत हाल आहे जेको आहे? अल्लाह जो शुक्र आहे तमामु डिपार्टमेंट्स जी तमामु जेका ऑफिशियल्स आहिनि ऐं पॉलिटिकल जेकी असांजी एलीट आहे सभु जी हिकिड़ी कोऑर्डिनेशन आहे पाण में गॾिजी करे कमु कयो आहे माशाल्लाह सुठा रिज़ल्ट्स आया आहिनि ऐं अल्लाह जो शुक्र आहे कंहिं बि वॾे नुक़सान खां बची विया आहियूं हिन वक़्तु साम्हूं असुलु कया विदिन आवर जेका पाणी सारो ड्रेन आउट कयो पियो शिकारपुर में ज़िले में को जानी नुक़सान वग़ैरह जो इतला आहे? आहिनि कल्ह हिकु माण्हू बिजली किरण सबबु पहुची वियो हुयो ऐं इन खां पोइ हिकु चांहि जो होटल जी छत ज़ख़्मी थिया हुया पर मेजर लॉस खां अलावा जेको स्ट्रक्चरल डैमेज सारियाले फसल जी छा पोज़ीशन साईं बीठी आहे? कुछ एरियाज़ में रिपोर्ट अचे कुछ सारे फसल के नुक़सान पहुंचो आहे पर जिथे जी ज़रूरत है असां हिन वक़्तु पंपिंग स्टेशन जेका सिम नालनि जा फुल कैपेसिटी ते हलनि पिया ऐं जिथे भी पानी जेकॾहिं एक्सेस में आहे पोइ इनशाला असां कोशिशि कंदासीं त उहो हिकु ॿिए जे ड्रेन आउट थिए फसल खे नुक़सान आहे। नुक़सान जे सर्वे जे लाइ साईं तव्हां बिल्कुलु असांजा तपेदार मुख्तियार सभु जेको असेसमेंट कनि पिया उहो सारी पोज़ीशन जेकी आहे PDA में असां कम्युनिकेट कयूं।